पीटीआई अगवान हलीम आदिल शेख ऐं पार्टी कारकुन वॾी तादाद में भिटशॉ थाणे ते पहुची विया। अपोजिशन लीडर सां पीटीआई अगवान अमानुल्लाह मुसैद खैल, एडवोकेट अली पल, इम्तियाज बाटी, राना वसीम राजपूत, एडवोकेट साजिद राजपूत ऐं ॿिया साणस गॾु हुआ। अपोजिशन लीडर ज़िले मटियारी जे पीटीआई अगवान मखदूम फज़ल हुसैन, मखदूम मोहसिन ऐं मखदूम अबार सां मुलाक़ात लाइ कोर्ट जो मुलाक़ात जो लेटर खणी थाणे ते पहुतो। अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख चयो त जल्द मखदूम फज़ल हुसैन ऐं ॿिया पीटीआई अगवान ऐं कारकुन आज़ाद थी अवाम जी विच में हूंदा। चेयरमैन इमरान खान जी हिदायतुनि ते भिटशॉ थाणे ते पहुची पार्टी अगवाननि सां मुलाक़ात कई आहे। पीपल्स पार्टी मखदूम फज़ल हुसैन ऐं ॿियनि ते सियासी बुनियादनि ते कार्रवाई कराई आहे। मखदूम फज़ल वारनि जो ॾोह इहो आहे त हुननि पीटीआई में शमूलियत अख़्तियार कई आहे। मरहूम मखदूम अमीर फ़हीम मखदूम तालिबुल मौला कॾहिं बि अहिड़ी सियासत न कई हुई जेका हिन वक़्तु मखदूम जमील ज़मा ऐं मखदूम महबूब ज़मा करे रहिया आहिनि। वक़्तु तब्दील थी रहियो आहे। इंशाअल्लाह इमरान ख़ान ॿीहर इक़्तिदार में अची हुकूमत कंदो। जेकॾहिं पाणी खे कट लॻाइण ते केस दाख़िल थींदा त सभ खां पहिरीं CM मुराद अली शाह ते केस दाख़िल थियणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।